जॾहिं औलाद बेज़ारा तो बुझिया न मां कहिड़ो फ़ाइदो। मां ख़ुदि करणु नथो चाहियां, पर छा कयां, हालात अहिड़ा थी विया। ओ मुंहिंजा मौला, मूंखे माफ़ कजां, मूंखे मुंहिंजे गुनाहनि जी माफ़ी ॾे। अल्लाह तो अल्लाह अकबर, रसे भी साथ न ॾिनो। बस हाणे मरण जो को ॿियो को तरीक़ो थो सोचां पियो, जंहिंसां आसानीअ सां मां मरी सघां थो पियो ऐं ख़ुदकशी बि थी वेंदी। हा ॾिसां त हिन में दवा आहे। हा आहे थोरो डुक, पर मुंहिंजो कमु थी वेंदो। हाणे हिन दवा खे मां चांहि में मिलाए आस्ते आस्ते ढुक ढुक करे थो पी, पोइ आराम सां मुंहिंजी ख़ुदकशी थी वेंदी, मां मरी सघां थो। हाणे हिन में दवा मिलाए अथसि 2-3 टेपा, पर कमु थी वेंदो। मां ख़ुदकशी करणु नथो चाहियां। ओ मुंहिंजा मौला, तुंहिंजे साम्हूं आहियां, मां छा कयां? ख़ुदकशी करणु आहे त हराम, पर मजबूरीअ खां थो कयां। मुंहिंजा गुनाह माफ़ कर, मुंहिंजे गुनाहनि जी मूंखे माफ़ी ॾिजां मुंहिंजा मालिक। अल्लाह तो अरे ये तू छा थो करे? हाँ चाहे पीतम ॿियो छा कयमि, चाहे तो लाइ घुराईम छा? मालिक छो भला मरण ई नथो ॾी? मरण? छा तू चाहे पी मरण पियो चाहीं छा? हाँ नदीम, मूं ख़ुदकशी करण जो सोचो हो, पर तो मरण ही न ॾिनो। भला चाह पीअण सां को मरंदो छा? अरे इन चांहि में मूं ही दवा मिलाई। मां ख़ुदकशी करण पियो चाहियां, पर उहा चांहि वरी तूं पी वई। खुदा जी मार पवंदे किरड़। अरे हाणे पिट को न कर, जल्दी वञी शहर जे कंहिं अस्पताल में ॾेखार पाण खे, हिते ई न पूरो थी वञी। जेकर मां मोस न, मुंहिंजो खून तुंहिंजे गिचीअ में हूंदई। हे तरीक़ो बि मुंहिंजो कामयाब न वियो मरण जो। हाणे तव्हां ॿुधायो त मां कहिड़े तरीक़े सां मरां? ॿुधायो न, रुगो वेठा था ॾिसो पिया। हाणे ज़ुल्म इहो आहे त ॿिनि जूं दाहूं त असांजूं भोतार ॾाढ़ूं खे, पर हाणे इन डॿे ॾाढ़ूं जी दाह असां कंहिंखे ॾियूं? वदा भोतार जी दाह असां कंहिंखे कोन था ॾियूं। साम्हूं हली भोतार सां मिलूं था, हक़ीक़त हाल भोतार सां कयूं था। ॾिसूं त भोतार चए छा थो। तूं छा थो सम्झे त हो इज़त सां मञींदो त सोन जो देगड़ो तुंहिंजे घर मां असां कढियो आहे? मीरज़ादी सही थी चवे, मिले हा न त अहिड़ो कम ई न करे हा। इहो त मां बि सम्झां थो, भोतार ॾाढ़ूं जी वॾी प्लानिंग ठहियल आहे। जेकॾहिं ईअं न हुजे हा न त मौत जो बहानो ईअं छो करे हा? वदा असां अॻु में ई सटियल कुटियल आहियूं। भोतार वटि पंहिंजो माल घटि आहे जो असांजे मिल्कियत में ॿिले वारी अखि विधाई। पर जेकॾहिं न इहा मिल्कियत वापसि थो करे, पोइ त लय थी वेंदी, सफ़ा टट थी वेंदा। हिन ॻोठ जा असां अमीर थी वेंदासीं, वॾेरा थी वेंदासीं। इन मोए खां सोन जो देगड़ो कढणु एतिरो आसान न हूंदो जेतिरो तव्हां सोचो था। दुआ खपे तुंहिंजी भाॼाई, दुआ खपे। हिन वक़्तु असां पलाल लॻा पिया आहियूं, पलाल। तूं छा थी सम्झे त भोतार खे असां ईअं बख़्शु करे छॾींदासीं? हिते सलाहूं करण सां कुझु बि न थींदो। पहिरां वञो, वञी भोतार सां मिली अचो त हू छा थो चवे। हींअर भोतार हूंदो आराम में, शाम वेंदासीं। या त भोतार जा हूंदा असांजी कननि में बख, या त वरी करे विझंदो भलाई। ओदा
जेकॾहिं सफ़ा भोतार बूथ फेरायो न त छिके रखंदासीं 60 ते कांटो पोइ खट खटाए साहु हा अलाह मालिक का पटका धूड़ हूंदो ॾाढो